नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सस्ते अघ में खंड ख़रीद करे महांगे अघ ते विकिरो करण वारे मामले बाबति FIA उबूरी चालान कराची जी मक़ामी अदालत में पेश करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। गिरफ़्तार जवाबदारनि में संतोष कुमार, चन्नेलाल ऐं पवन कुमार शामिल आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ जांच जारी आहे। आगाह कयूं अव्हांखे त सस्ते अघ में खंड ख़रीद करे महांगे अघ ते विकिरो करण वारे मामले में FIA उबूरी चालान कराची जी मक़ामी अदालत में पेश करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूद आहे महताब शहर जी। महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं त सस्ते अघ में खंड ख़रीद करे महांगे अघ ते विकिरो करण बाबति FIA उबूरी चालान कराची जी मक़ामी अदालत में पेश करे छॾियो आहे। जवाबदारनि जी बैंक अकाउंट्स जी जांच जारी आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग ऐं जाली अकाउंट्स बाबति जांच जारी आहे। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। सस्ते अघ में खंड ख़रीद करे महांगे अघ ते विकिरो करण वारे मामले में FIA उबूरी चालान कराची जी मक़ामी अदालत में पेश करे छॾियो। गिरफ़्तार जवाबदारनि में संतोष कुमार, चन्नेलाल ऐं पवन कुमार शामिल आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे।